दर्जो पंजों सबक 16 बाबा फरीदगंज शकर। हेठनि सवालनि जा जवाब लिखो। सवाल नंबर पहिरियों आहे बाबा फरीद जो जनम किथे थियो, जंहिंजो जवाब आहे बाबा फरीद शकर जो जनम 1179 ईस्वी दारे मुल्तान वेझो कोठेवाल में थियो। सवाल नंबर ॿियो आहे बाबा फरीद जो असुल नालो छा हो, जंहिंजो जवाब आहे बाबा फरीद जो असुल नालो फरीदुद्दीन मसऊद हो। सवाल नंबर टियों आहे बाबा फरीद खे गंज शकर छो थो सॾियो वञे, जंहिंजो जवाब आहे चवनि था त हिन जी अमड़ इबादत में उत्साह पैदा करण लाइ हिन जे मुसले हेठियां खंड जी पुड़ी रखी छॾींदी हुई। बाबा फरीद उन खे नमाज़ जो इनाम सम्झंदो हो। हिकु भेरे संदसि अमड़ खां खंड रखणु विसरी वई, पर मसूद खे साॻी जाइ ते खंड जी पुड़ी रखियल मिली ऐं ईअं हू गंज शकर सॾिजणु लॻो। सवाल नंबर चोथों आहे बाबा फरीद पंहिंजी शाइरीअ में कहिड़ो पैगाम ॾिनो आहे, जंहिंजो जवाब आहे हिन पंहिंजी शाइरीअ ज़रिए प्यार, ॾाहप, पाकाई ऐं हक़ जी हिदायत जो पैगाम ॾिनो आहे। सवाल नंबर पंजो आहे बाबा फरीद कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो, जंहिंजो जवाब आहे बाबा फरीद फरमाईंदो हो त हे फरीद दुनिया ख़ूबसूरत आहे पर उन में कंडनि जो बाग़ बि आहे, जिथे लालच हूंदी उते मोहबत कीअं हूंदी। सवाल नंबर 6 आहे बाबा फरीद जी आख़िरी आरामगाह किथे आहे, जंहिंजो जवाब आहे बाबा फरीद जी आख़िरी आरामगाह पंजाब सूबे जे शहर पाकपतन में आहे। हिन मश्क जो ॿियो नंबर सवाल आहे हेठियां लफ़्ज़ जुमलनि में कमु आणियो। पहिरियों लफ़्ज़ आहे नेक सीरत, बाबा फरीद नेक सीरत इंसान हो। ॿियो लफ़्ज़ आहे उत्साह, पढ़ाईअ में उत्साह करणु सुठी आदत आहे। टियों लफ़्ज़ आहे पोइलॻ, इंसान खे कंहिंजे पोइलॻ न हुअणु घुरिजे। चोथों लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत, जंहिंजो जुमिलो आहे दुनिया ॾाढी ख़ूबसूरत आहे। पंजों लफ़्ज़ आहे मारूफ़, केतिराई वली हिन दुनिया मां लाॾाणो करे विया जेके मारूफ़ हुआ। हेठियनि लफ़्ज़नि जा वाहिद जमा लिखो। ॼमार, ॼमारूं, नमाज़, नमाज़ूं, दरगाह, दरगाहूं, मोहब्बत, मोहब्बतूं, लालच, लालचूं, कंडो, कंडा।